नाज़रीन, 2 लख खां मथे आबादीअ जी सिहत जी ज़रूरियात खे पूरो करण तोड़े कंहिं बि एमरजेंसीअ खे फौरी मुंहुं ॾियण लाइ सखर लाड़काना मेन रोड ते वाक़िअ मदईजीअ जी 30 बिस्तरनि वारी तालका इस्पताल मदईजी अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हिन इस्पताल जो को बि धणी साईं कोन्हे। हैरत जी ॻाल्हि त हिन इस्पताल में को बि डॉक्टर कोन्हे को। सुबुह जो हिकु डॉक्टर जेको बि तोरे MS बि कमु करे थो ऐं OPD बि हलाए थो, जॾहिं त शाम जी शिफ्ट में को बि डॉक्टर कोन्हे ऐं राति जो इस्पताल जो DMS डॉक्टर अब्दुल्ला चन्ना ड्यूटी करे थो। जॾहिं त वॾे अरमान जी ॻाल्हि उहा पिणु आहे त हेॾी सारी तरक़ी याफ़्ता दौर में बि हीअ मदईजी इस्पताल डिस्पेंसरनि ऐं पैरामेडिक अमले जे हवाले आहे। वधीक अचो त इंतिहाई दिलचस्प ऐं मालूमाती सचाई न्यूज़ पारां मदईजी इस्पताल जे MS डॉक्टर आगा फरीद पठान खां वरितल ख़ुसूसी इंटरव्यू ॿुधो। डॉक्टर त हिन वक़्तु 2 आहियूं असां। डॉक्टर अब्दुल्ला आहे DMS ऐं मां एज़ अ MS आहियां। ठीकु आहे। हिते ऐं मुंहिंजी हिते पोस्टिंग थी आहे अक्टूबर 28 तारीख़ जेको 2020 में। तक़रीबन मूंखे 5 महीनो हले थो। हिन इस्पताल में डॉक्टरनि जी शॉर्टेज आहे, बिल्कुलु हिन में कोई शक न आहे। पर पोइ बि असां सेकेंड लाइन जेके आहिनि हेल्थ केयर प्रोवाइडर्स, सेकेंड लाइन माना नंबर 2 लाइन जेकी आहे, जीअं पैरामेडिक में थियो अचे, स्टाफ नर्सिस थियूं, इन खां अलावा डिस्पेंसर्स आहिनि, या ॿियो जेको असांजो स्टाफ आहे, लेबॉरेटरी टेक्नीशियन आहिनि, डेंटल टेक्नीशियन्स आहिनि ऐं एक्सरे टेक्नीशियन, इन्हनि खां कमु वठां थो पाण ऐं फस्ट क्लास नमूने सां कमु माशाल्लाह सुठो थो हले। ऐं मां ख़ुदि पाण एज़ अ MS मां पाण OPD ॾिसंदो आहियां। अॼु बि मां पंहिंजी OPD ॾिठी आहे पंहिंजे ऑफिस में। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो अर्ज़ु कयूं त जेतोणीकि MS या DMS इहे हिकिड़ियूं एडमिनिस्ट्रेशन पोस्ट्स आहिनि, त इट मीन्स माना हिन हॉस्पिटल में को डॉक्टर ई कोन्हे न? डॉक्टर हा ईअं चई सघो था, डॉक्टर न आहे, पर पोइ बि ॾिसो असांखे तव्हां क्रेडिट ॾियो न हिन त असां इन सूरत हाल खां पोइ बि पंहिंजो कमु संभाले वेठा आहियूं इस्पताल जो। हाणे बि जेको इहो ॾिसो ट्राइबल क्लैश थी जोड़े जा ऐं प्लस जेको आहे कलोड़ा, त 8 तक़रीबन जेके आया पोस्टमार्टम लाइ आया डेड बॉडीज़, ऐं माशाल्लाह 8 ई पोस्टमार्टम फस्ट क्लास नमूने सां कयासीं, हिक ॿिए सां मदद करे सुहिणे नमूने सां। ऐं कंहिं बि इस्पताल में सिर्फ़ु 2 डॉक्टर पोस्टमार्टम अचनि 8 ऐं उहे कमु करे वञनि, त इहो असांजे लाइ बि वॾी हिकिड़ी चैलेंजिंग हुई, पर असां कयोसीं इंशाअल्लाह ताला, आईंदा बि कंदासीं। अच्छा डॉक्टर साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो त हिते सैंक्शन पोस्टूं जेके आहिनि डॉक्टरनि जूं उहे घणियूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? साईं सैंक्शन पोस्टियूं त मेडिकल ऑफिसरनि जूं मुंहिंजे ख़्याल में 10+ हूंदियूं हिन हिते घटि में घटि, ऐं फीमेल जूं बि तक़रीबन 7 to 8 हूंदियूं फीमेल मेडिकल ऑफिसर जूं। ऐं इन खां अलावा बि पैरामेडिक जूं आहिनि, वेकेंट पोस्टियूं बि आहिनि। डॉक्टर साहब महिरबानी करे इहो ॿुधायो त हीअ जेके हेॾी वॾी हॉस्पिटल आहे, मुंहिंजे ख़्याल में 30 बेड्स या 25 बेड्स? 30 बेड्स जी हॉस्पिटल आहे ऐं बुड्ढे साहिब जे दौर जी हॉस्पिटल आहे। हिते इहो वॾो अलमियो जेको आहे त हिते को हिकिड़ो डॉक्टर जेको आहे सो कोन्हे को, ऐं इवन जेको अकाउंटेंट आहे उहो बि बेसिकली सालनि खां कोन्हे, ऐं हिकिड़ी चार्ज ते हॉस्पिटल जेको आहे हले थी, हिकिड़ो चार्ज ते चार्ज ॾिनल हूंदी आहे हिकु क्लार्क खे, ऐं अॼु ॾींहं ताईं उहो बि क्लार्क डेपोट आहे, त इंतिज़ामु हले कीअं थो? साईं बसि इहो असांखे तव्हां क्रेडिट ॾियो इन हिसाब सां त ख़ासि करे असां कहिड़े वे सां हलूं था, ऐं तमामु पोइ बि असां जेको आहे इन ॻाल्हि खे सेट करे वेठा आहियूं। हाणे बि हिकिड़ो डॉक्टर आहे डॉक्टर परवेज़ सुमरो आहे, उनजी पोस्टिंग चीफ सेक्रेटरी कई आहे हिते गवर्नमेंट हॉस्पिटल मधेजीअ में। उनखे तक़रीबन 5 महीनो थो थिए, अञा ताईं जॉइन न कयो अथई। मां DC साहिब सां मिलियो आहे इन सिलसिले में, DHO ॾे लेटर लिखिया आहिनि त साईं, ऐं इवन मथे चीफ सेक्रेटरीअ ॾे लिखियो आहे त साईं हीअ जॉइन नथो करे, जेकॾहिं हीअ जॉइन कंदो त असांजे लाइ हिकिड़ी माना डॉक्टर जी सहूलियत पैदा थींदी। पर न DHO साहिबु कोऑपरेट थो करे हिन सिलसिले में, न DC साहिब खे चयो आहे, उन चयो आहे मां कंदुसि इंशाअल्लाह ताला। पर चवण जो मक़सदु आहे 5 महीननि ताईं हिकिड़ो माण्हू चीफ सेक्रेटरीअ जो ऑर्डर ओब्लाइज न करे, ऐं DHO बि उनखे नथो कुझु चए। ऐं मां उन ॾे लेटर लिखिया आहिनि, एक्सप्लेनेशन कॉल कई आहे, मां चीफ सेक्रेटरीअ ॾे लेटर लिखियो आहे, तव्हां चवंदो त मां तव्हांखे ॾेखारंदुमि इहे शयूं। डॉक्टर साहब, जेतोणीकि तव्हां इहो चओ था त असांजी एडमिनिस्ट्रेटर पोस्ट जे बावजूदि असां जॾहिं OPD ॾिसूं था त इहो असांजो एडवांटेज ऐं क्रेडिट ॾियणु खपे, त सेम इन तरह सां जेके ॿेराड़नि में ॻोठनि में जेके डॉक्टर, जेके डिस्पेंसर या स्टाफ नर्स जेके क्लिनिकूं खोले वेठा आहिनि,
उन्हनि जी बि इहा दवा हूंदी आहे त असांखे त क्रेडिट ॾियो, असांखे शाबाश ॾियो त हिन झंग में इन्हनि फॉरवर्ड एरियाज़ में बैकवर्ड एरियाज़ में असां माना जेको आहे माण्हुनि खे रिलीफ ॾियूं था, पर गवर्नमेंट उन्हनि खे जेको आहे उहो जेलनि में विझंदी आहे, उन्हनि जे मथां केसिस थींदा आहिनि, उन्हनि जे मथां अटैक थींदी आहे, छापा लॻंदा आहिनि। त अव्हां जेको आहे तो हिते साॻियो ई तव्हां डिस्पेंसरनि ऐं उन्हनि खां जेको आहे सो OPD उन्हनि जे हवाले कयो था त एडवांटेज बि वठो था एज़ ए तव्हां माना OPD ॾिसण जी, त इहो पोइ हिकिड़ो बिटो मयार न आहे? साईं एडवांटेज छा कयूं, असांजो ॿियो सोर्स न आहे इन हिसाब सां, पर तव्हांखे मां क्लियर थो ॿुधायां त मॉर्निंग में तक़रीबन OPD मां ॾिसां थो, ऐं को ईअं थोरा घणा पेशेंट जेके आहिनि मुंहिंजा ॿिया पैरामेडिक जेके आहिनि जंहिंमें ख़ुदि मेल नर्स आहिनि या जेको आहे डिस्पेंसर आहिनि उन वेंदा आहिनि इन हिसाब सां, न त मैक्ज़िमम जेके आहिनि मां पाण थो ॾिसां, ऐं ॿियो डॉक्टर अब्दुल्ला चन्ना ॾिसंदो आहे जेको DMS आहे, इहे असां पाण कंदा आहियूं। पर चवण जो मक़सदु आहे असां ॿियो कुझु छा था करे सघूं, इहा असांजी हिन इस्पताल सां सिंसियरिटी आहे, हिन इस्पताल सां असांजी माना वफ़ादारी आहे, त असां कयूं था, दांह बि नथा करे सघूं, कंहिंखे दांह कयूं, चवण जो मक़सदु आहे। सो तव्हां बि सभु ॾिसी सघो था, सभु ॾिसी सघो था, पर इनशा ताला पोइ बि मूंखे कंहिं बि क़िस्म जी कंहिंसां बि ईअं सम्झो त शिकायत न आहे। मां पाण इनशा ताला हिन इस्पताल खे टेक ओवर कंदुमि, मथे खणंदुसि इनशा ताला। हिन इस्पताल खे मां शिकारपुर लाइ मां चयो आहे, चैलेंज कयो आहे त शिकारपुर जी इस्पताल जी बेस्ट इस्पताल करे ॾेखारंदुसि हिन इस्पताल। डॉक्टर साहब महिरबानी करे इहो बि ॿुधायो नाज़रीन खे त असां बि वॾे अरसे खां वठी मदेजी हॉस्पिटल जी रिपोर्टिंग कयूं था ऐं हिन खे चेक कंदा रहूं था, त हिते जेके बि डॉक्टर अचनि था त हिकु त नई अपॉइंटमेंट जेका बि डॉक्टरनि जी थिए थी त उहा फस्ट पोस्टिंग हिते थिए थी, ऐं हिते उहे जेके डॉक्टर अचनि था महीनो ॾेढ महीनो वधि में वधि 2 महीना ड्यूटी करे वरी फिलाए करे हलिया था वञनि। आख़िर वजह छा आहे? हिते कहिड़ो को जिन आहे अहिड़ो हॉस्पिटल में जेको उन्हनि डॉक्टरनि खे चक थो विझे जो डॉक्टर माना जेको आहे तो भॼी हलिया था वञनि? साईं कोई बि जिन न आहे। एक्चुअली मां बि जॾहिं हेॾे मुंहिंजी पोस्टिंग थी त मां थोरो फील कयो हुयो त शायदि हिते को अलाए को अहिड़ो मसइलो आहे, कोई बि अहिड़ो मसइलो न आहे। हा, पैरामेडिक जो हिकु अधु माण्हू आहे जेको हिते डिस्टर्बेंस क्रिएट करे थो, पर चवण जो मक़सदु आहे तव्हां जॾहिं सचा हुजो पंहिंजी इस्पताल सां, पंहिंजे कम सां, त दुनिया जी का ताक़त तव्हांखे डिस्टर्ब नथी करे सघे। मुंहिंजो बि इहो कोल आहे त मां हिन इस्पताल में अकेले सिर्फ़ु मां सभु कुझु करे सघां थो, त पोइ मूंखे कोई डिस्टर्ब नथो करे। बाक़ी इहो फैक्ट आहे त हिकु ॿ ॼणा आहिनि जेके डिस्टर्बेंस क्रिएट करनि था, ऐं छो था करनि उन्हनि जी फितरत आहे, उहो हर DHO हर पंहिंजे MSS सां मसइला क्रिएट कया अथऊं। पर मूंखे हिन जी न आहे, मां उन्हनि खे ईअं बि न चवंदो आहे त ईअं छो था कयो, मां चवंदो आहियां तव्हांजो कमु बुराई करणु आहे ऐं मुंहिंजो कमु चङाई करणु आहे। हाणे ॾिसूं त केरु थो खटे, चङाईअ जो जेको हूंदो उहो खटंदो ऐं बुराईअ जो अंजाम हूअं ई बुरो हूंदो आहे। हिन हिसाब सां डॉक्टर साहब इहो बि महिरबानी करे ॿुधायो त काफ़ी अरसे खां वठी जेको असां आहिनि ॾिसूं था पिया जेके बि MSS अचनि था पंहिंजो आख़िरी टाइम पीरियड यानी कि वधि में वधि 6 महीना 8 महीना छिके साल माना रिटायरमेंट जा आख़िरी ॾींहं हिते गुज़ारे ऐं हलिया था वञनि। मुंहिंजे ख़्याल में जेकर असां काउंट कयूं त इहो तव्हां चोथां 5 MS हूंदव, ऐं अव्हां लाइ बि इहो ॿुधूं था त अव्हां बयानु करे रिटायर थींदव ऐं हिते तव्हां जेतोणीकि 2-4 महीना ई तव्हांखे थिया आहिनि, बाक़ी 2-4 महीना की वरी तव्हां रिटायर थींदो, माना तव्हां बि हितां ई रिटायर थींदो। इहो मसइलो छा आहे? हिते का अहिड़ी क़िस्म जी का खाण आहे जेका आख़िर में जेके डॉक्टर अची बतौर MS हितां खणी हलिया था वञनि, या छा मसइलो? साईं एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त रिटायरमेंट त हर कंहिं ऑफिसर जो ॾाज आहे, उहो त हिकु न हिकु ॾींहुं रिटायर थींदो, पर मूं में एतिरो आहे टाइम जो मां हिन इस्पताल खे उन टाइम ताईं इनशा ताला वापसि पंहिंजे ट्रैक ते माना पंहिंजी पटड़ीअ ते गाॾीअ खे आणे सघां, ऐं इनशा ताला वापसि पंहिंजी ट्रैक ते ईंदी। उनखां पोइ जेको बि MS ईंदो इनशा ताला उनखे का तकलीफ़ न थींदी, ऐं हिकिड़ो सिस्टम ठही वेंदो। मां ॾिसो हाणे हिकिड़ो वार्ड एक्स्ट्रा ठारायो आहे इन इस्पताल में, तव्हां पाण ॾिसी हैरान थींदव त उहो इस्पताल में वार्ड हिकिड़ी एक्स्ट्रा, हिते हेॾो किन कचिरो अलाए छा छा पियो, एतिरनि सालनि खां MSS उन्हनि खे टच ई न कयो, जॾहिं त इस्पताल 30 बेडेड इस्पताल आहे। ऐं फीमेल वार्डनि जे लाइ प्लस मेल वार्ड लाइ मां कोशिशि कयां थो। इनशा ताला तव्हांखे मां एश्योरेंस थो ॾियां त हिन इस्पताल खे मां भली मूंखे डॉक्टर घटि आहिनि, पर जेके डॉक्टर मूंखे मिलनि, फीमेल डॉक्टर्स मिलनि, मेल डॉक्टर मिलनि, त अञा मां वधीक फाइट करे सघां थो सुठे नमूने सां। ग़रीब माण्हू जेके आहिनि ॻोठ जा उन्हनि खे फ़ाइदो पहुचाए सघां थो। पर जेकॾहिं न बि हूंदा त मां अकेले सिर इनशा ताला फेस कंदुमि हिन इस्पताल खे, ऐं अकेले सिर OPD ॾिसंदुसि, अकेले सिर हिननि माण्हुनि खे सहूलियत ॾींदुसि इनशा ताला। ऐं तव्हां ॾिसंदव
त जेकी मां ॻाल्हि कयां थो उहा या ईअं सम्झो त हिकिड़ी का लाम नथो हणां, पर इहा हक़ीक़त इनशा ताला तव्हांखे करे ॾेखारींदुसि इनशा। अच्छा डॉक्टर साहब, आख़िर में महिरबानी करे इहो ॿुधायो त ताज़ो जेको आहे हितां जो सेकेंड हैंड फर्नीचर अवां को सेल कयो आहे ऐं उन जा फुटेजिस बि मंज़र आम ते आया आहिनि, मुख़्तलिफ़ चमेकियूं बि हलनि थियूं, त इहो तव्हां फर्नीचर जेको आहे काॾे कयो आहे? इहो तव्हां लीगल सेल कयो आहे, इनलीगल सेल कयो आहे, पैसा तव्हां पंहिंजे घर इस्तेमालु कया आहिनि या हॉस्पिटल में? साईं, कंहिं बि क़िस्म जो फर्नीचर त सुवाल ई नथो पैदा थिए सेल करण जो। बाक़ी ईअं चई सघो था त हिते भॻल फर्नीचर मां ठाराया आहिनि, रिपेयर कराया आहिनि, जंहिंजा मुंहिंजे स्टाफ वारा उहे गवाह आहिनि, शायदि आहिनि। हीअ कुर्सियूं ॾिसो था, हीअ हिकु बि कुर्सी हिते सालिम हालत में न पई, हे सॼी स्टोर में पयूं हुयूं, छिगलां ॿियो टियों इहे सभु वाणायूं आहिनि, इहे सभु सेट कयूं आहिनि। ऐं हाणे बि जेको हिकिड़ो वार्ड हुयो, पूरो जो पूरो मेल वार्ड हुयो, उन पूरे जो पूरे मेल वार्ड में पुराणा छिगल बेड जेके ख़ुदि ई ॾरी फाटी विया हुआ। इन खां अलावा उते अंदरि जरासीम जीत जणा पैदा थी विया। उन्हनि ई शयुनि खे असां ॿाहिरि कढियोसीं, उनखे हिकिड़े पंहिंजे हिसाब सां उन हाल खे असां हिकिड़ो वार्ड ठाहे छॾियो आहे। एॾो बेस्ट हाल आहे जो तव्हां वार्ड आहे, तव्हां पाण ॾिसंदव। अच्छा, इन मां डॉक्टर साहब जेकॾहिं सम्झूं त तव्हां उहो रिपेयर कराइण लाइ माना ॿाहिरि खणी विया हुयो या मोकिलियो हुयो या अहिड़े क़िस्म जी शइ थी आहे? ॻाल्हि इहा आहे, जेको रिपेयर थियण जहिड़े क़ाबिलु हुयो त असां उनखे रिपेयर करायो आहे, बिल्कुलु बि। बाक़ी जेको डिस्पोज़ ऑफ करण जी शइ हूंदी त उहा त डिस्पोज़ ऑफ ई थींदी, ऐं उनजो असां रखण सां असांजी इस्पताल में गंदगी पैदा थींदी ऐं इस्पताल जो लुक ख़राबु थींदो, हिकिड़ो निज़ारो ख़राबु थींदो, इस्पताल लॻंदी न, उहो चवंदी कचिरे जो हिकिड़ो ढेर आहे। अच्छा डॉक्टर साहब, आख़िर में महिरबानी करे इहो ॿुधायो त जेका एम्बुलेंस आहे इन जूं जेकी आहिनि काफ़ी तइदाद में वफ़र मिक़दार में कंप्लेंट्स हूंदियूं आहिनि त हिकु त माना मरीज़ खे एम्बुलेंस मिलंदी न आहे, मिलंदी आहे त एतिरी माना कास्ट उन खां वरिती वेंदी आहे जो हू प्राइवेट गाॾी कराए त उहा बि शायदि हुनखे घटि पए, त आख़िर हिन एम्बुलेंस जो को फ़ाइदो कहिड़ो आहे? साईं, एम्बुलेंस ते मां 2 ड्राइवर डेप्यूट कया आहिनि, हिकु मॉर्निंग में आहे, हिकिड़ो इवनिंग ऐं नाइट सां कंसर्न आहे। ऐं उन्हनि खे सख़्तीअ सां चयो आहे त कंहिं बि ग़रीब गुरबे खां या आम में माण्हूअ खां तव्हां कंहिं बि क़िस्म जी प्रेशराइज़ करे उन्हनि खां का बि मनी या को बि पैसो न वठंदव, छो त पेट्रोल असां पाण हुनखे ॾींदा आहियूं ऐं हुनखे सहूलियत ॾींदा आहियूं त उहो ॿी कंहिं इस्पताल में वञी पंहिंजो इलाजु कराए, अगरि उहो पंहिंजी उनजी विल विश आहे त। बाक़ी इहो बिल्कुलु बि हिकिड़ो माना मां सम्झां थो इल्ज़ाम आहे त मां। डॉक्टर साहब, मां तव्हांखे प्रूफ ॾियां त जेको ताज़ो करंट जेको केस थियो हुयो, असांजो हिकिड़ो मज़दूर माण्हू एक्सीडेंट थियो हो, उन खां बि जेको आहे लाड़काणे नीहंदे उन खां बि पैसा वरिता विया हुया। ऐं साॻियो पेशेंट जॾहिं करन हॉस्पिटल में उनखे खणी विया, शायदि मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे त उन खां 1000 रुपए जो तेल ऐं 500 रुपया ड्राइवर ख़र्ची वधी आहे। इहे त जेके आहिनि अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजे घर जा आहिनि, त बाक़ी माण्हुनि खां बि त अलाए छा थींदो? साईं, पेट्रोल पाण असां ॾींदा आहियूं, असांखे आहे पेट्रोल जो प्रोविज़न इन जे हिसाब सां। बाक़ी हाणे ख़र्ची हू पंहिंजे हिसाब सां अगरि वठे थो, उहो उन्हनि जो मसइलो आहे, हू वठे थो, पर तंहिंजे बावजूदि बि मां उनखे सख़्तीअ सां चयो आहे त ग़रीब खां या कंहिंखे ज़ोर ज़बरदस्तीअ सां का शइ न वठे। बाक़ी हाणे उन्हनि जी का ख़र्ची पंहिंजे हिसाब सां वठनि था, अगरि रज़ा ख़ुशीअ सां माण्हू बि ॾियनि था त उन में मां हुते कुझु नथो करे सघां। डॉक्टर साहब, माना तेल बि वठनि, ख़र्च बि वठनि, यार इहो त ज़ुल्म थी वियो न। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त मां उन्हनि खां पाण पुछंदो आहियां डेली, बाबा पेट्रोल जी ज़रूरत आहे, मां एसि ताईं जो मूंखे ड्राइवर चवंदा आहिनि साईं टांकी फुल आहे, तव्हां छो था भरायो? मां चवंदो बाबा इहे कीअं आहे, तूं टांकी हुजे ई न भरियल, ताकी ओरी इमरजेंसीअ में तूं जो वञे त वरी सुभाणे उन्हनि मरीज़नि खे चए त टांकीअ में पेट्रोल न आहे, उहो मुतमिन हूंदा आहिनि। ऐं बिल्कुलु बि तव्हां यकीन कयो, इहा ई एम्बुलेंस 2.5-3 साल हिते बीठी हुई, हिन में सॼी गैरेज में हले न पई, इनखे सॼो ठारायो आहे। ऐं न सिर्फ़ु इनखे ठारायो आहे, पर उहो ऑन रोड आहे, कंहिं बि इमरजेंसीअ में उहा कमु थी अचे। मां उन्हनि खे फ़ोन मूंखे कोई बि कंदो आहे, साईं एम्बुलेंस खपे थी, मां चवंदो आहियां फ़ौरन हिन ॾे हलियो वञु आराम सां। वॾी महिरबानी तव्हांजी डॉक्टर साहब, अवां पंहिंजे क़ीमती टाइम सां बि नवाज़ो ऐं क़ीमती ॻाल्हियुनि सां बि। साईं, महिरबानी तव्हांजी बि। मां तव्हां खां सिर्फ़ु हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां मीडिया वारा असांजी उन्हनि शयुनि खे हाईलाइट कयो जेकी असां बहितर कयूं था, ऐं जेके जेके असां सुठियूं कम कया आहिनि तव्हां उन्हनि खे हाईलाइट कयो, असांखे ॿुधायो किथे किथे असांजी गैप आहे, किथे किथे असांजी कोताही आहे, तव्हां ॿुधायो। ऐं मां चैलेंज थो कयां त हिन इस्पताल की हाणे हिन वक़्तु हिन इस्पताल में अल्ट्रासाउंड थो थिए, लेबॉरेटरी जूं सभु टेस्टियूं थी थियनि, ऐं
बिल्कुल भी फ्री ऑफ कॉस्ट। ऐं तव्हां मूंखे वधीक गाइड कयो, इंशाअल्लाह ताला मां जेतिरो थी सघंदो मां बजट मां हिन इस्पताल खे उन लेवल जो पहुचाईंदुमि जेकी इस्पताल हिन जो राइट आहे, हिकिड़ो हक़ु आहे हिन इस्पताल जो। इंशाअल्लाह ताला मां तव्हां सां गॾु आहियां। हर असांखे निशानदी कयो उन्हनि तकलीफ़ुनि जी जंहिंमें आम माण्हूअ खे थिए थी, मां हिकदमि फ़ौरन हल कंदुमि। हाणे बि मां तव्हांखे ॿी ॻाल्हि थो ॿुधायांव त बिल्डिंग खाते जे मां SGO खे घुरायो, बिल्डिंग खाते SGO हीअ जेकी दीवार अथव इहो ॾिसी वियो अथव, 2-3 ॾींहंनि खां पोइ इहा दीवार ठहंदव। ऐं मां वरी चयो आहे त हिते जेको आहे इस्पताल जे ॿाहिरों हिकिड़ी शेड ठाही वञे जंहिंमें मोटरसाइकिलियूं उते बीह रहनि, छो त इस्पताल जी अॻियों ईअं मोटरसाइकिलियूं बीहनि थियूं सही न थियूं, उहा बि शेड बि थींदी। इंशाअल्लाह ताला जेकी ॻाल्हि कयां थो उहा मां प्रूव कंदुमि इंशाअल्लाह ताला। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू सर।